हाज़ुर नाज़िर जो असां इंतहाई साफ़ ऐं वाज़े मसलो सम्झायूं था पिया। अॻे बि सम्झायो आहे, हाणे वरी हीअ क्लिप बि आहे जंहिं ते कंहिंखे इतराज़ करण जी ज़रूरत ई न आहे। अॼुकल्ह हैरत अंगेज़ इजादात इन मसइले खे हल करे छॾियो अथनि। मसलन टेलीफोन, वायरलेस टेलीविज़न या ही मोबाइल, असां परे जो आवाज़ ॿुधी सघूं था, परे वारे सां ॻाल्हाए बि सघूं था, परे वारे माण्हू सां लाइव कॉल करे सघूं था, वीडियो कॉल करे ॻाल्हाए सघूं था। भली खणी उहो लंडन में हुजे, अमेरिका में हुजे, मके में हुजे, मदीने में हुजे, पंजाब में हुजे, सिंध में हुजे, बलूचिस्तान में हुजे, पाकिस्तान जे कहिड़ी बि कुंड में हुजे, त अल्लाह ताला जे प्यारे हज़रत करीम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रूहानियत ऐं नूरानियत ऐं नूर नबुवत जो छा मक़ाम ऐं कमाल हूंदो। छा ही साइंस इंसान ईजाद कई आहे मोबाइल? जॾहिं इंसान का शइ पैसनि सां ख़रीद कयूं था, हिन में न साह न छा चार्ज कयूं था, हले थी त हिन में वीडियो कॉल सां जहिड़े बि मुल्क में हुजे त साम्हूं ॻाल्हायूं था, ॾिसूं था। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इनकार छो कयो वञे थो? ॾिसो, सम्झो जीअं सिज हिकु हंधि आहे, मगर ॾिसूं था त असां वटि आहे, संदसि रोशनी हर जाइ ऐं हर घर में आहे, पर आहे सिज हिकु हंधि ते। तीअं हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिस्मानी बशरियत सां रोज़ा उक़दस में तशरीफ़ फरमा आहिनि, मगर संदन रूहानियत ऐं नूरानियत हर घर में हर जाइ ते मौजूद ऐं जलवागर आहे। शरह शफ़ा जुल्द नंबर 3 सुफ़ो नंबर 464। तर्जुमो, हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह मुबारक मुसलमाननि जे घरनि में हाज़िर आहे। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मक़ाम तरफ़ा व आला आहे, लेकिन हिक वलीअ जो मक़ाम ॿुधो। अल्लामा अब्दुल्ला शाह याफ़ई अलैहि रहमतुल्लाह फरमाए थो, यानी वली अल्लाह जॾहिं विलायत जे आला दर्जे ते पहुची वञे ऐं रूहानियत में कमाल हासिल करे त उनखे एतिरी ताक़त अता कई वेंदी आहे जो हू मुख़्तलिफ़ सूरतनि में मुख़्तलिफ़ जायुनि ते हिक ई वक़्त में तसरुफ़ करे सघनि था। जॾहिं हिकु वलीअ जो इहो मक़ाम आहे त आका जो छा मक़ाम? आँख वाला तेरे जोबन का तमाशा देखे, दीदाए कोर को क्या नज़र आए क्या देखे। अल्लामा जलालुद्दीन फरमाए थो। तर्जुमो, इन नबी जलालुद्दीन फरमाए थो, इन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हय्यु बे जसद ही रूह व इन्नहु यतसर्रफु व यसीरु हैसु शाअ फी अक़तारिल अर्द व फिल मलकूत। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे मज़ार अनवर में हयात आहिनि ऐं जहान में जीअं चाहींदा आहिनि, जिते चाहींदा आहिनि, बेइज़्निल्लाह तसरुफ़ फरमाईंदा आहिनि। देवबंदियुनि जे अकाबर बि ईअं ई लिखनि था, फ़हुव सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी क़ब्र शरीफ़ यतसर्रफ़ु फिल कौन बेइज़्निल्लाह ताला कैफ़ शाअ। देवबंदियुनि जो मुसद्दिक़ ऐं मुतबर किताबुल महंद, यानी हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे मज़ार अनवर में हयात आहिनि ऐं जहान में जीअं चाहींदा आहिनि, जिते चाहींदा आहिनि, बेइज़्निल्लाह तसरुफ़ फरमाईंदा आहिनि। अल फ़ज़्लु मा शहिदत बिहिल आदाब। यकीनन आप हर आशिक़ के घर तशरीफ़ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए चरागां या रसूल अल्लाह।